सिंधु तहज़ीब ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में रुख सिंधी सां मुखातिब आहियां। अॼु पाण इन ते ॻाल्हाईंदासीं त सिंधु तहज़ीब जे दौर में, सिंधु सभ्यता जे दौर में सकाफ़ती सूरत हाल कीअं हुई, उन्हनि जे माण्हुनि जी सकाफ़त छा हुई। सकाफ़त में नाच, संगीत, मानी म्यूज़िक, डांस, आर्ट, मुसवरी, इहे सभु शयूं अची थी वञनि। अॼु पाण इन ते ॻाल्हाईंदासीं त नाच ऐं संगीत सिंधु माथिरी जे माण्हुनि लाइ कीअं हुयो। असल में जज़्बात जे इज़हार जो अवलीन ऐं मुअसर ज़रियो राग रहियो आहे। माण्हू ख़ुशीअ में, जॾहिं ख़ुशीअ में ईंदो आहे त जज़्बात में अची नाच बि कंदो आहे, ॻाईंदो बि आहे, भली हुनजो आवाज़ु कहिड़ो बि हुजे, गुनगुनाईंदो आहे। इंसानी मुआशरे में बि नाच ऐं राग खे ख़ासि हैसियत हासिल रही आहे। सिंधु सभ्यता जा वारस यानी मुहन जे दड़े, हड़ापा, लोथल, राखी गढ़ी जा रहवासी राग ऐं नाच जे बारे में चङी तरह बाख़बर ऐं शौक़ु रखंदड़ हुया। मुहन जे दड़े मां निकितल नाचणीअ जो मुजस्मो इन खां सवाइ ॿियनि मुख़्तलिफ़ माॻनि तां मिलियल औरतुनि जा मुजस्मा, बांसुरी या इन क़िस्म जूं म्यूज़िक सां वास्तो रखंदड़ ॿियूं शयूं उन ॻाल्हि जो सबूत आहिनि त सिंधु माथिरी जी सभ्यता जा वारस राग सां न रुॻो मुहबत रखंदा हुआ, पर उनखे पंहिंजे शौक़ जो ज़रियो बणाइनि। इन दौर में मौसीक़ी जो फ़न एतिरे क़दुरु तरक़ी करे चुको हो जो आर्टिस्टनि जा, ॻाईंदड़नि जा, डांस कंदड़नि जा मुजस्मा बणाए सजावट या यादगार तौर रखिया वेंदा हुआ। नाच ऐं संगीत सिंधु माथिरी जे माण्हुनि जे रूह जी ग़िज़ा बणिजी चुको हो। फ़नकारनि, संतराशनि ऐं नक़ाशनि खे इज़त जे निगाह सां ॾिठो वेंदो हो। संतराश पंहिंजे देश जे मशहूरु शख़्सियतुनि जहिड़ोकि नाचुनि या नाचुणियुनि, ॻाइणनि जा बुत तराशण ऐं शहरनि अंदरि चौकनि या अहम जायुनि ते उन्हनि खे नसब करण में फ़ख्रु महसूस कंदा हुआ। सिंधु माथिरी जा माण्हू, उन जा रहवासी ऐं मौसीक़ी जो पाण में घाटो सुॿध लाॻापो हुयो। उन दौर में मौसीक़ी, सुर ऐं संगीत जो तालुक़ु ॻोठाणी ज़िंदगीअ सां बेहद गहरो ऐं वेझड़ाई वारो रहियो। सिंधी मौसीक़ी जूं पाड़ूं ॻोठाणी सकाफ़त में वधीक गहरियूं खुतल हुयूं। मुहन जे दड़े मां हिकु अहिड़ी मोहर सील मिली आहे जंहिंमें हिकु शख़्स विच में बीही ढोलक वॼाए रहियो आहे ऐं संदसि चौधारी केतिरा ई माण्हू नाच कर रहिया आहिनि। अॼु बि सिंध में आहे, शादी जे मौक़े ते दोलारी, दोल वॼाईंदड़, विच ते बि दोल वॼाईंदो आहे उनजे चौधारी। नौजवानड़ियूं, मर्द ऐं औरतूं डांस कंदा आहिनि, उन सां गॾिजी ॻाईंदा आहिनि। चवंदा आहिनि जॾहिं दोल वॼंदो आहे त दिलि जी धड़कन तेज़ थी वेंदी आहे, दिलि दोल सां गॾु धड़कंदी आहे। त सिंधु माथिरी खे जेकॾहिं असीं चऊं उनजी सकाफ़त में मौसीक़ी ऐं डांस खे ख़ासि मक़ाम हासिल हुयो, त हिन में का बि घटिताई न थींदी। सिंधु सभ्यता जा वारस हर क़िस्म जा ज़ेवर बि तयारु कंदा हो। हितां जूं औरतूं ज़ेवरनि सां तमामु घणो चाह रखंदियूं हुयूं, ज़ेवर पहिरींदियूं हुयूं। जेके औरतुनि जा मुजस्मा मिलिया आहिनि उन्हनि जे ॿाहुनि में, मथे ते ताज, ॻिचीअ में हार, उन खां सवाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा ज़ेवर मिलिया आहिनि। ख़ूबसूरत तरीन करे ज़ेवर ठाहिया वेंदा हुआ जेके औरतूं शौक़ सां पाईंदियूं।
सिंधू माथिरी जे बागनि तां मथे ते पाइण जा ज़ेवर, ॻिचीअ में पाइण जा ज़ेवर यानी हार, ॿाहुनि में पाइण जा ज़ेवर चूड़ियूं, निराण जा ज़ेवर, टिको, कननि जा ज़ेवर, हथनि जूं गजरियूं, मंगलियूं, कंगण ऐं बाज़ूबंद ठाहिया वेंदा हुआ ऐं इस्तेमालु कया वेंदा हुआ। इहे ज़ेवर सिंधू माथिरी जा माण्हू इहे ज़ेवर कंझी ऐं ट्रामे सां गॾु हॾनि, कोॾनि ऐं सिपुनि मां पिणु तयारु कंदा हुआ। ॿियो त ठहियो, पर अहिड़ा नफ़ीस कम बि थींदा हुआ जो मोहन जे दड़े जा माण्हू कमीस जा बटण पिणु ठाहींदा हुआ, जेकी कोॾियुनि मां तयारु कया वेंदा हुआ। उन्हनि ते बि मुख़्तलिफ़ डिज़ाइन, नक्श ऐं चित्र पिणु चिटींदा हुआ। इहे बटण रिथ जे चकर या फीथे जे नमूने ते यानी गोल ठहियल हूंदा हुआ। मोहन जे दड़े मां मिटीअ जी हिकु भॻल मूर्ति लधी वई आहे, जंहिंजे ॻिचीअ में हार ऐं ॿाहुनि में चूड़ा पियल आहिनि। मोहन जे दड़े मां 2 चूड़ा बि लधा विया आहिनि। इन सां गॾु हिकु पुतली बि मिली आहे, जंहिंखे हिकु ॿाह में कुल्हे खां कराईअ ताईं चूड़ा पियल आहिनि, ॿी ॿाह में रुॻो कराईअ वटि चूड़ा पियल आहिनि। मोहन जे दड़े वारे दौर में के ज़ालूं ठूठ खां वठी कुल्हनि ताईं ॿाहियूं चाढ़ींदियूं हुयूं। इन्हनि ज़ेवरनि सां हू केॾियूं ख़ूबसूरत लॻंदियूं हूंदियूं, हुननि जो ॾेख केॾो वणंदड़ हूंदो, इन जो अंदाज़ो उहे माण्हू करे सघनि था जेकी सक़ाफ़त सां दिलचस्पी रखनि था। इन करे अॼु पंहिंजी ॻाल्हि इन ते ई ख़तमु कंदासीं त सिंधू सक़ाफ़त में डांस, मौसीक़ी, ज़ेवर पहिरण, पाण खे ख़ूबसूरत बणाइण, ख़ूबसूरत करे पेश करणु इंतिहा दर्जे ताईं पहुतल हुयो। इंतिहा माना हुस्न बि इंतिहा हुयो, ज़ेवर बि इंतिहा हुआ, डांस बि इंतिहा हुओ, ॿिया ख़ुदि थी डांस कंदा हुया। तव्हांजी वॾी महिरबानी। मां सम्झां थो त हीउ सिलसिलो पंहिंजो अव्हांखे वणे पियो, उन मां अव्हां तरफ़ां हिननि वीडियोज़ खे वॾे अंग में ॾिसणु, लाइक करणु, शेयर करणु, अव्हांजी वॾी महिरबानी। ईंदड़ ॻाल्हि ॿोल ते।